जय झूलेलाल दोस्तों, मां हीना अगनाणी सिंधु एकता मंच तां तव्हां सभिनि जो हार्दिक स्वागत कयां थी। दोस्तों, असांजी सिंधु एकता मंच संस्था हाणे पंहिंजा पेर फैलाए रही आहे। जी दोस्तों, इंटरनेशनल ऐं नेशनल लेवल ते असांजी संस्था हाणे फैलिजी चुकी आहे। हाँ दोस्तों, कुछ ख़ासि मुक़ररियूं आहिनि जिन जा नाला मां तव्हांजे साम्हूं ज़िक्र करणु चाहींदमि। असांजा नेशनल लेवल जा प्रेसिडेंट आहिनि विजय कोटवानी जी ऐं गीता टिलवानी जी। इंटरनेशनल लेवल जा प्रेसिडेंट आहिनि असांजा भेण विनीता बसंताणी जी ऐं महेंद्र चावला जी। बॉम्बे जा प्रेसिडेंट आहिनि असांजा भेण संध्या आडवाणी जी। तव्हां सभिनि उहिदेदारनि खे दिलि सां मणे मुबारकूं। असांजी संस्था में जुड़ण जा कार्य ईअं ई जारी रहनि, अहिड़ियूं दिलि सां शुभकामनाऊं। हाँ दोस्तों, जीअं त असांजी संस्था जो नालो ई आहे सिंधु एकता मंच, त असांजो अहम कार्य आहे असां पंहिंजे विच में एकता खे क़ाइमु रखूं। दोस्तों, असां सॼे विश्व में ऐं भारत में छड़ो छड़ थियल आहियूं। दोस्तों, असां जिते बि रहियासीं सभिनि सां भाईचारे सां ऐं प्रेम सां खंड ऐं खीर वांगुरु मिली करे गॾिजी करे रहियासीं। असां जिते बि जंहिं बि स्टेट्स में रहियासीं, जंहिं बि मुल्क में रहियासीं, उतां जो मकानी लैंग्वेजिस यानी उतां जूं लोकल भाषाऊं असां सिखी। तंहिंखां सवाइ इंटरनेशनल लैंग्वेज इंग्लिश आहे, उनखे बि असां अपनायोसीं छोकी उहा असांखे रोज़गार मैसर करे ॾिए थी, जेका ज़रूरत बि आहे। पर दोस्तों, हिकु ॻाल्हि असां खां विसरी वई, असां पंहिंजी अबाणी ॿोली सिंधी ॿोलीअ खे कोसो दूर किथे विसारे आयासीं। पर अञा बि देरि कोन थी आहे दोस्तों। असांखे घुरिजे त असां पंहिंजे घर में सिंधी ॿोली ॻाल्हायूं। जिते बि कोई सिंधी भाउ मिले थो या सिंधी भेण मिले थी त उन सां पंहिंजी सिंधी ॿोलीअ में ॻाल्हायूं ऐं ज़रूरु पहिरीं जय झूलेलाल चऊं। दोस्तों, हींअर वक़्तु आहे जाॻण जो, त पोइ सुजाॻ थियूं ऐं पंहिंजनि ॿारनि सां सिंधी ॿोलीअ में ॻाल्हायूं। असां मोहन जे दड़े जा वारिस आहियूं, इहो न विसारियूं। असां हिकु शाहूकार विरासत जा मालिक आहियूं। सॼी दुनिया खे असांजे वजूद ते नाज़ आहे असांखे छॾे। छा इहो तव्हांखे सही लॻे थो? सोचिजो ज़रूरु। जय झूलेलाल।